नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे टोक्यो खां ख़बर ॾींदा हलूं त गाॾियुनि जी हर शइ जदीद खां जदीद थींदी पई वञे, पर कारनि जे टायरनि में का बि नवण न थी ॾिसी सघिजे। हाणे जापान जी हिकु कंपनी चयो है त टायरनि में मामूली तब्दीली सां हुनखे मामूली मिक़दार में बिजली पैदा करण जे क़ाबिल बणाए सघिजे थो। हिन खां अॻु गुड एयर टायर कंपनी 2015 में टायर जे रोड ते रगड़ ते बिजली पैदा करण जो तस्वर पेश कयो। हाणे हुनखे ख़्याल हिकु हद ताईं अमली सूरत में सुमेतो कंपनी ॾिनी है। सुमेतो जापान जी केसनाली यूनिवर्सिटी जे ताउन सां इन कम खे अॻिते वधाए। हिन में टायर जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो औज़ार लॻायो वेंदो आहे जेको बिजली जमा कंदो रहंदो आहे। बिजली ठाहींदड़ जनरेटर जे रबड़ जूं ॿ तारूं लॻायूं वेंदियूं आहिनि जंहिंजे अंदरि इलेक्ट्रॉनिक लिकियल ऐं हुन में काटू चार्ज वारो चार्जर ऐं मुसाबात चार्जर वारी चादर मौजूदु हूंदी आहे। जीअं टायर रस्ते सां रगड़ जी हलंदो आहे, उहो हिकु क़िस्म जी बरतरफ़ ताक़त पैदा कंदो रहे जंहिंखे इलेक्ट्रॉनिक स्टिक ऐं इलेक्ट्रोसिटी चयो वञे थो। अहिड़ी तरह टायर रगड़ जी ताक़त सां बिजली पैदा कंदो आहे। जेतोणीकि हुन मां ठहियल बिजली जे मिक़दार मामूली हूंदो आहे, पर उन मां केतिरनि नंढनि औज़ारनि खे हलाए सघिजे थो। हुन में कार, रेडियो, डिस्क बोर्ड जूं रोशनियूं ऐं ॿिया सिस्टम हली सघनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।